शहजादपुर में ख़बर है जिथे मालगाड़ी के टक्कर में अणजात शख्स फौत थी वियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। शहजादपुर में मालगाड़ी के टक्कर में अणजातल शख्स फौत थी वियो आहे। बेराणी फाटक लग मालगाड़ी के टक्कर में फौतियल शख्स जो लाश सिम्स अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। एक बार ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक ख़बर है, शहजादपुर में मालगाड़ी के टक्कर में अणजातल शख्स फौत थी वियो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ जो रिपोर्टर ग़ुलाम अब्बास सांद खां। जी ग़ुलाम अब्बास, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, शहजादपुर लग बेरानी रेलवे फाटक जे भरसां आहे गोठ चौधरी अहमदीन, उते जेको आहे मालगाड़ी आहे जेका पंजाब खां कराची पे वई, उन जे साम्हूं 30 सालनि जो जेको नौजवान आहे आॾो अची चीबाड़ जी फौत थी वियो। फौती नौजवान जी अञा सुञाणप न थी आहे। पुलिस जेको आहे इतला ते जेको पुलिस पहुची ऐं नौजवान जी लाश खे पोस्टमार्टम लाइ सिंध शहजादपुर खणी आई, जिते ठीक है, अवांजी वरी मेहरबानी ग़ुलाम अब्बास अपडेट करण लाइ।